दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु तव्हांखे असां पंहिंजे मौज़ू मुताबिक़ ऐं तव्हांजे एंटरटेनमेंट जे लाइ हिकु ज़बरदस्त कहाणी ॿुधाईंदासीं। उमेद तव्हांखे पसंदि ईंदो ऐं तमामु बहितरीनु हिकु कहाणी आहे। हिन में ज़बरदस्त सम्झाणी आहे, तमामु सुठी तव्हांखे हिन मां सबक़ मिलंदी। दोस्तों, पुराणे ज़माने में कंहिं इलाइक़े जो हिकिड़ो बादशाह हो, पोइ उन जी रैयत हुई। पोइ उन बादशाह छा कयो जो उन पंहिंजे रैयत खे हिकिड़ी हाथी ॾिनई। उन चई त हाणे इन हाथीअ खे तव्हां सार संभाल इन जी कयो ऐं इन खे चारियो ऐं इन जी ख़िदमत कयो। त हिन रैयत कुझु टाइम उन जी ख़िदमत कई ऐं उन हाथीअ खे चारियईं। त कुझु वक़्तु जीअं गुज़रियो त हीअ रैयत इलाही ग़रीब हो। ग़रीब हुजण सबबु उनखे कुझु इलाही मतिलबु तकलीफ़ आयो ऐं इलाही परेशानियूं आयूं। त उन हिसाब सां उन रैयत में हिकिड़ो सिधो तमामु बहितरीनु सादो हिकिड़ो माण्हू हो। त उन छा कयो जो हिननि खे चई त हाणे तव्हां हीअं कयो, मुंहिंजी ॻाल्हि मञो त आउं तव्हांखे हिकु सुठी सलाह थो ॾियां। सभई मुतमइन थिया ऐं सभिनी चयो ठीकु आहे, जेका तव्हां बहितरीनु सलाह ॾियो था त सही आहे, असां हुनखे मञूं था, सलाह ॿुधायो। त हुन चयो हाणे हीअं था कयूं, आउं अॻियां थो थियां, तव्हां इन हाथीअ खे मुंहिंजे पोयां कायो ऐं हलूं था बादशाह ॾे। बादशाह खे हली सॼो पंहिंजो जेको पंहिंजो रहणी कहणी ऐं पंहिंजी जेका मजबूरी आहे, गुरबत आहे, इन जे बारे में आगाही था कयूं ऐं ॿुधायूं था बाबा असां पंहिंजे पेट गुज़र में तमामु मजबूर आहियूं, उन हिसाब सां असां हिन हाथीअ खे संभाले नथा सघूं, असां बचड़ेवाल माण्हू। त हुननि चयो ठीकु आहे। हू जीअं अॻियां थियो त हिननि पोयां हाथी कायो। आस्ते आस्ते ही मतिलबु गपल खन विया त हिननि छा कयो जो आस्ते आस्ते मतिलबु पोयां मोटंदा विया ऐं मोटंदा विया एतिरे क़दुरु जो सभु मोटी विया। आख़िरी वञी ही पाण बचियो उहो मुतबर माण्हू ऐं उन जे पोयां उहा हाथी बची। हिननि सभिनी सोचियो त हाणे या हिन खे बादशाह मारे छॾींदो या त पोइ हाथी मोटाए ॾींदो, असांजे लाइ त ॿई ॻाल्हियूं फ़ाइदे जूं आहिनि। त जीअं ही उते वियो त बादशाह तमामु कावड़ियो हिन सां ऐं कावड़ जी इज़हार कई। त हिन बादशाह सलामत खे चयो ऐं अर्ज़ु कयईं त बादशाह साहिबु, ही हाथी तव्हांखे आउं ॾेखारणु आयो आहियां, न कि वापसि करणु कोन आयो आहियां। ही तव्हांखे ॾेखारणु आयो आहियां, हीअ हाथी तव्हां ॾिसो, तव्हां हिन जी ॾिसो कीअं देखभाल सुठी थी या न थी। त बादशाह सलामत चयो हिन जी देखभाल तमामु बहितरीनु थी ऐं सुठी ऐं तमामु सुठो आहे। त हुन चयो हाणे हीअं कयो, असांजी पंहिंजी जेका रैयत आहे तव्हांजी उहा हिन में ख़ुशि आहे ऐं हाणे तव्हां हिन सां गॾु ॿ ॿियूं बि हाथियूं ॾियो ऐं ॿ हमराह बि हुननि सां गॾु ॾियो, जेको शाम सुबुह हुननि खे माना हुननि जी संभाल बि कनि। जेको माण्हू हुन जी देखभाल सही न करे त उन जी इतलाह तव्हांखे ॾियनि ऐं उन जी थोरो पनिशमेंट बि कनि, उनखे उन हिसाब सां कुझु सज़ा बि ॾियनि। त बादशाह सलाम चयो ठीकु आहे। त हीउ जीअं मोटी आयो त उहो बि हाथी ऐं उन सां गॾु हिकिड़ो ॿियो ॿ हाथी ॿिया बि मतिलबु टे हाथी करे शाम जो उहे ॿ हमराह काहे आया। जीअं ही पहुतो त रैयत वारे माण्हुनि जॾहिं हीउ अकेलो ॾिसी तमामु ख़ुशि थिया। हिननि सोचियो शायदि हाणे इहो हाथी मोटाए मतिलबु वापसि ॾेई आयो बादशाह सलामत खे। पर शाम जो जॾहिं हू ॿ ऐं हिकिड़ो हीउ माना टे हाथियूं जॾहिं पहुतियूं त रैयत जी सॼी जो मतिलबु वात पटिजी वई, परेशान थी विया। त हिकिड़ी हाथी पहिरियों हुई, असां त उन में मजबूर हुआसीं ऐं मुफ़लिसीअ में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण में मजबूर आहियूं, हाथी उन में ई परेशान हुआसीं, हाणे त ॿ हाथियूं ॿियूं बि लॻी वयूं। त पोइ मजबूरनि हुननि सां ॿ चौकीदार बि हुआ। पोइ रैयत जी मजबूरी हुई, मिड़ई पोइ हुननि जी देखभाल कयूं, पर माना पहिरें खां बि इलाही हुननि जो माहौल तमामु ॾुखियो गुज़रण लॻो। त दोस्तो, हिन मां इहा सबक़ तव्हांखे इहा सम्झाणी मिले थी, पोइ को बि कंहिं बि ॻोठ में कंहिं बि रैयत में हिकु सुठो सोच रखंदड़ ऐं तमामु मुतबर माण्हू हूंदो आहे त उन जी सलाह वठो ऐं उन जी ॻाल्हि खे मञो ऐं उन सां गॾु बीहो। ईअं न हुनखे अॻियां ॾेई करे पोइ पोयां तव्हां भॼी वञो ऐं हुन जे लाइ बि मतिलबु मुसीबत करे छॾियो ऐं पाण बि पहिरें बि जेका जंहिं हालत में आहियो उन खां बदतर ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर न थियो। उन खां बहितर आहे सुठनि माण्हुनि जी क़दुरु कयो, जेके सुठा आहिनि उन्हनि सां सुठो हलो ऐं उन्हनि जी ॻाल्हि मञो ऐं उन्हनि सां पुख़्तो थी बीह रहो कंहिं बि मसइले ते। उमेद तव्हांखे ही असांजी कहाणी बहितरीनु लॻी हूंदी ऐं हिन मां तव्हांखे सुठो सबक़ मिलियो हूंदो। थैंक यू सो मच। ईंदड़ कहाणी जी इंतज़ारु कंदा। थैंक यू।